अलाए मारे पिटी करे चली त अलाए काॾे करे छॾियईं। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, मुंहिंजी न्याणी मूंखां लिकाए छॾी अथनि। तेरहीं तारीख़ सुबुह जो 10 टाइम हुयो। ॿ जेके आहे बुटुनि सां हुया जेके मुंहिंजे दर ते बीठा। हिकिड़ो जेको ज़ोएब थोरो अंदरि गिड़ी आयो। मां सिलाई पई कयां, कैंची खणी मुंहिंजा वार बि कटी। मुंहिंजी नंढड़ी खे बुखार हो, ज़ोरी ज़बरदस्ती करे खणी वियो आहे। अॼु ॾींहं ताईं न ज़ाहिर थो करे, न चयो त मूं वटि छोकिरी आहे। हिन जा पाण ॻोठ जा शायदि आहिनि, जंहिंखे बि धमकियूं ॾिनियूं अथनि। मुंहिंजी माउ ते पिस्तौल कई, जेके शायदि उन्हनि खे बि धमकियूं था ॾियनि। मां हिते आई आहियां दादू प्रेस क्लब ते, मुंहिंजी मदद कयो, मूंखे नंढड़ी वापसि कराए ॾियो। पुलिस चए थी त हुननि वटि आहे सबूत बि अथनि, पर हू जेके ज़ाहिर नथा कनि। मुंहिंजी नंढड़ी अलाए काॾे करे छॾी अथनि, न्याणी मुंहिंजी अलाए मारे पिटी करे छॾी अथनि, अलाए काॾे करे छॾी अथनि। मूंखे ज़ाहिर बि कोन था कनि। जी मुंहिंजी तलाक थियल आहे साल पहिरियां। मुंहिंजी नंढड़ी खे ख़र्चु ॾिनई 2-3 महीना। उनजे करे बावजूदि मूं ते कूड़ा केस कया अथई। असां 8 लख थी घुरे। मां ग़रीब आहियां, बि सिर्फ़ु मां हिननि खां पैसा न घुरिया आहिनि। मूं ते कूड़ा इल्ज़ाम हिन जो पीउ थो हणे, ऐं हिन सां पुलिस कुझु मुलसियो आहे। जेके हिननि सां ॿधल हिन जो पीउ जेको जमानदार आहे, उहो सिर्फ़ु उहो कूड़ा हणी ऐं मूंखे फासाइण थो चाहे। रोज़ु रोज़ु मुंहिंजे दरनि ते अचे, गेटियुनि में अचे, मूंखे तंग थो करे, मूंखे गारियूं थो ॾिए। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, मुंहिंजी न्याणी मूंखां लिकाए छॾी अथनि। अॼु 12-13 ॾींहं आहे, मूंखे कोन था ॾिसो। पुलिस छा थी थिए थी? पुलिस थी असां ॻोल्हा में आहियूं, सिर्फ़ु ईअं था चवनि असां ॻोल्हा में आहियूं। ईअं न थींदो आहे, कंहिंजी न्याणी कसे कंहिंसां ज़ुल्म न कबो। मूंखे का ख़बर ई न आहे, न ई मां अॼु ॾींहं ताईं हुननि खां पैसा घुरिया आहिनि। मूंखे बार पाण तंग था करनि। मुंहिंजी नंढड़ी खणी मूंखां लिकाई अथनि। जेका मूंखे फैमिली कोर्ट में मूंखे छोकिरी मिलियल आहे, मूंसां बेवाजी करे मूंखां खसियो आहे। अॼु ॾींहं ताईं मूंखे 12-13 ॾींहं मुंहिंजी धीउ जो दसी नथा ॾियनि। अलाए काॾे करे छॾ करे सभु ख़बर आहे पुलिस वारनि खे, पर मूंसां इंसाफ़ नथा करनि। SHO तारिक लाखेर कोर्ट में चयो त छोकिरी जी जांच कई आहे, हू कराची आहे। उन खां बाद में उन तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो? उन मूंखे बाद में बि चयो त छोकिरी जी ॻोल्हा में, मूंखे सची नथा ॾिसनि। उहा ख़ुदा खे ख़बर आहे, बि उन्हनि खे ख़बर आहे, ज़ालिमनि खे। मूंखे ख़बर न आहे। जेके बि उन सां ज़ालिम गॾु आहिनि, ख़ुदा कंदो लोड़ींदा पाण मुंहिंजी न्याणी मूंखे मोकिलाए ॾियो। तव्हां थाणे ते विया हो? मेयर थाणे ते मां बार हुया 8 चकर 10 चकर हुया। मूंखे विहारे मूंखे मोटाए था छॾनि। मुंहिंजो कुझु ॿुधनि ई नथा। इन वाक़े जो केस कल्ह दाख़िल थियो आहे, पर हुन में का घबराई थी आहे? अॼु बि घुमंदो थो हुते, अॼु बि असांजे ॻोठ में आयो आहे। अॼु बि घुमंदो थो हुते, मुछूं वटींदो थो हुते, ॾाढ़ी वटींदो थो हुते, मुंहिंजे भाउ खे ॾाढ़ी ॾेखारींदो थो हुते। हाणे अहिड़ा माण्हू अंदरि नथा अथनि, सॼो कमु पुलिस जो आहे। वेठ मूं किरडो कहिड़ो कमु मां कमु न कयो छॾियो अथनि। SHO हिन ताईं का कार्रवाई न कई आहे, गिरफ़्तारी न कई आहे, न कई अथई। मूंखे चए थो छोकिरी तो वटाए, बार मूंखे थो तंग करे, चए थो छोकिरी तो वटाए। मां थी कीअं लिकाईंदमि, कीअं मां हिननि खां पैसा घुरंदमि? एतिरा थी विया आहिनि साल ॾेढ मां न घुरिया आहिनि। मां हाणे थी पैसा घुरां, अचे मुंहिंजी नंढड़ी खणी वेंदो, ॿाहिरां मुलाक़ात करे छॾे वेंदो, पर हिन दफ़े मूंसां नाजाइज़ी करे घर में गिड़ी मुंहिंजी धीउ गुम करे छॾी। हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? मूंखे सिर्फ़ु नंढड़ी खपे, मूंसां इंसाफ़ कयो। ॿियो कुझु मूंखे न खपे।